बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद फ़ी मक़ामिन आख़र। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमा तुनफ़िक़ू मिन शैइन फ़इन्नल्लाह बिही अलीम। सदक़ल्लाहुल अज़ीम। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजीज़ और दोस्तों व प्यारा भाइरो, अहाँ जे आॾो क़ुरान शरीफ़ जे ॿिनि जगहनि तां ॿ आयतूं तिलावत कयूं आहिनि। दुआ करियो अल्लाह ताला मूंखे सही सही बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ज़ोर सां आमीन चओ न। ऐं अल्लाह तबारक व तआला हर मुस्लमान खे क़ुरान पाक जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पहिरें नंबर ते अव्हां जे आॾो आयत करीमा तिलावत कयमि, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला ईमान वारनि सां, कलमे पढ़ण वारनि सां हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॻाल्हाई आहे। उहा इहा ॻाल्हि ॻाल्हाई, रब साईं फ़रमाए थो, मां अल्लाह ईमान वारनि ते वॾो थोरो कयो आहे, मां अल्लाह ईमान वारनि ते वॾो इहसान कयो आहे, मां ईमान वारनि सां वॾी महिरबानी कई आहे जो मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे नबी करे ॾिनो आहे ऐं उन्हनि खे उन जो उम्मती बणायो आहे। तव्हां असांजा वक़्त भला आहिनि जो नबी साईं असांखे मिलियो, रहमत वारो आहे, पर इहे लफ़्ज़ मूंसां गॾिजी करे चओ, पंहिंजनि जे लाइ रहमत आहे, चओ त परावल्ला बि रहमत आहे। ज़ोर सां चओ, पंहिंजनि जे लाइ रहमत आहे, परावल्ला बि। हाणे परावल्ला मां रहमत जो बयानु कयां। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में हिकु यहूदियुनि जो नंढड़ो ॿारु, सग़ीर ॿारु रोज़ ईंदो हो, अची नबी साईं जो दीदार कंदो हो। हीअं जो नबी साईं जे पाक चेहरे में मुंहुं विझे न, वरी मुंहुं परे न करे, पयो साईं जो दीदार करे। पर जे साईं जन पंहिंजो मुंहुं मुबारक कॾहिं हेॾे कनि या होॾे कनि न, हे वरी डुकी वञी गिलास पाणी जो भरे नबी साईं जे आॾो अची पेश कंदो हो, चवंदो हो त मतां साईं जन ॿिए कंहिंखां पाणी घुरनि, इहा ख़िदमत बि मां कयां। ऐं जे साईं जन उथण जी कोशिशि कनि न, हे वरी डुकी वञी साईं जी जुती मुबारक सिधी करे रखंदो हो। हाणे रोज़ अचे, इहे टे ड्यूटियूं करे, हिकु नबी साईं जो दीदार करे, ॿियो नबी साईं खे पाणी भरे करे ॾे,
टियों नबी साईं जी जुती मुबारक सिधी करे। 4 ॾींहं गुज़रिया, नबी साईं जे दरबार में न आयो। साईं जन साहिबनि खे फरमायो वञो मालूम त करे अचो, रोज़ अचण वारो 4 ॾींहं थिया आहिनि न आयो आहे। सहाबनि मालूम कयो साईं ॾाढो बीमार पियो आहे, एतिरे ताईं जो उथी बि नथो सघे। साईं जन फरमाइनि था हाणे सभु मां मुहम्मद सां गॾिजी हलो त हुनजे घर हली मां मुहम्मद रहमत जी दुआ घुरंदुसि। अॻ में नबी साईं गॾु सहाबा किराम वञी यहूदी जो दरवाज़ो खड़काइनि था। अंदरां आवाज़ आयो मन दक़ल बाब, दरवाज़े खे खड़काइण वारा केरु आहियो? साईं जन फरमात हिकु मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहियां ऐं मुंहिंजा सहाबी आहिनि। साईं कीअं अचणु थियो आहे? साईं जन फरमात नंढड़ो ॿार सग़ीर ॿार बीमार ॿुधो त से मां मुहम्मद आयो आहियां, हुन लाइ रहम जी दुआ घुरंदुसि। दरवाज़ो खुलियो, साईं जन नज़र कई त उहो नंढड़ो ॿार खट ते बीमार पियो आहे। घर में ॿी खट पई हुई, उन ते हुनजो पीउ यहूदी वेठो तौरेत खे पढ़े पियो। जीअं न तव्हां सां क़ुर मां सूरत यासीन पढ़ंदा आहियूं, हो वेठो तौरेत पढ़े पियो। साईं जन उन नंढड़े जे मथां अची सॾु करे फरमाइनि था या ग़ुलाम, ओ नंढड़ा ॿार सग़ीर ॿार मां मुहम्मद आयो आहियां, कुझु मां सां त ॻाल्हा। नबी साईं जो ईअं फरमायो त नंढड़े अखियूं पटियूं। नबी साईं खे ॾिसी वरी अखियुनि खे बंदि करे छॾियईं। साईं जन सम्झी विया त आख़िरी पसान में आहे, बचण जहिड़ो न आहे। मुंहिंजे सुहिणे साईं जे अखियुनि मुबारकनि खां लुड़क मुबारक वही आया। रहमत जा हथ खणी चवनि था ओ मुंहिंजा अल्लाह, मां मुहम्मद रुआं बि थो, अल्लाह मां मुहम्मद दुआ बि घुरां थो। अल्लाह त यहूदनि जो नंढड़ो ॿार सग़ीर ॿार, पर मां मुहम्मद खे ॾाढो प्यारो थी, जो रोज़ अची मां मुहम्मद जो दीदार करे, रोज़ अची मां मुहम्मद खे पाणी भरे करे ॾे, रोज़ मां मुहम्मद जी जुती मुबारक सिधी करे। अल्लाह त यहूदनि जो नंढड़ो ॿार सग़ीर ॿार, पर मां मुहम्मद खे ॾाढो प्यारो थी। अल्लाह मां मुहम्मद रुआं बि थो, दुआ बि घुरां थो। हिन नंढड़े खे मां मुहम्मद जे आॾो कलमे जी दौलत नसीब फरमा। अल्लाह नंढड़े खे मां मुहम्मद जे आॾो कलमे जी दौलत नसीब फरमा। साईं जन दुआ घुरी, वरी हुनजे पीउ खां पुछा था कनि उहो यहूदी ॾे त ख़बर तौरेत पढ़े थो वेठो। ॿुधाइनी तौरेत में मां मुहम्मद जी तारीफ़ लिखियलु आहे कि न कोन्हे का? यहूदी खे नबी साईं ते कावड़ हूंदी हुई। कावड़ में चवणु लॻो सी न तौरेत में तुंहिंजी तारीफ़ लिखियल ई कोन्हे का। ईअं चए त उहो नंढड़ो ॿार बीमार ॿार खट तां उथी पंहिंजे पीउ खे चवंदो बा ख़बरदार, ख़ुदा जो कसम आहे तूं कूड़ ॻाल्हाईंदो पियो आहे। मां पाण तौरेत खे पढ़ियो आहे त हर पने ते नबी साईं जी तारीफ़ लिखियलु आहे। अब्बा इहो तूं कूड़ ॻाल्हाए थो, मां पाण तौरेत खे पढ़ियो आहे, हर पने ते नबी साईं जी तारीफ़ लिखियलु आहे। हाणे नंढड़े जोड़ी गवाही ॾिनी न। साईं जन फरमा त नंढड़ा भला मां मुहम्मद जे आॾो कलमो त पढ़। हुन कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कलमो पढ़ी बस कई दम परवास थी फौत थी वियो। जीअं जो नंढो फौत थियो त अबो यहूदी उथियो पुट खे खणे पियो। साईं जन फरमा था छो तो पुट खे खणे? चए साईं मुंहिंजो पुटु आहे, हिन खे तड़प कराईंदुमि, कफ़न बि ॾींदोमांसि, दफ़न बि कंदोमांसि। साईं जन फरमा था ख़बरदार यहूदी, अॻे यहूदी हो त तुंहिंजो हो, हाणे कलमो पढ़ियो अथई, हाणे तुंहिंजो नाहे, मां मुहम्मद करीम जो आहे। मां मुहम्मद पंहिंजे हथनि सां खे तड़प कराईंदुमि, कफ़न बि ॾींदोमांसि, दफ़न बि कंदोमांसि। पर ॿी ॻाल्हि ॿुध, क़यामत ॾींहुं नंढड़े खे मां मुहम्मद हथनि सां वठी पाण सां गॾु जन्नत में वठी वेंदोमांसि। तॾहिं मालिक साईं उम्मत सां महिरबानी बयानु कई, लफ़्ज़ बयानु कंदे फरमाई लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम
यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। ज़ोर सां सुब्हानल्लाह चओ, अञा भी दिल सां सुब्हानल्लाह चओ। सुब्हानल्लाह चओ था इहा कंहिंजी तारीफ़ आहे? कुझु ॻाल्हाईंदा बि हलो वेली। हाँ, कंहिंजी तारीफ़ आहे? कोई ईमान वारे खे अल्लाह जे तारीफ़ में मज़ो बि ईंदो आहे त ईमान वारे जी दिलि बि ठरंदी आहे। इहा ॻाल्हि मां पंहिंजी नथो कयां, अल्लाह क़ुरान में बि ॿुधाई। कंहिं जाते मोमिन जा निशान बयान कंदे ख़ुदा जो क़ुरान चए थो, इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। सुभान अल्लाह। आमीन। अल्लाह असांजी वॾी बरकत रखी अथव। ईमान वारे जी दिलि ठरंदी आहे। इब्राहीम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी जबल में बकरियूं चारे पियो। हिकु मलाक अल्लाह जो ज़िक्र करे पियो, अल्लाह जी तारीफ़ करे पियो। वो मलाक ये लफ़्ज़ पढ़े पियो, चवे पियो सुब्हान ज़िल मुल्क वल मलकूत। इब्राहीम अलैहिस्सलाम ये लफ़्ज़ ॿुधा, मलाक चवण लॻो, वो मलाक वरी त रब जे तारीफ़ में ये लफ़्ज़ पढ़। मां इब्राहीम नबीअ खे मज़ो बि अचे थो, मुंहिंजी दिलि बि ठरे थी। मलाक चवण लॻो, मां जे पढ़ां त मूंखे हिन जो एवज़ छा ॾींदे, बदिलो छा ॾींदे? चे बकरियूं ॾिसे थो, अधु बकरियुनि जो ॾींदोमान। मलाक पढ़ियो सुब्हान ज़िल मुल्क वल मलकूत। चे वरी त पढ़। चे वरी पढ़ां त छा ॾींदे? चे रहियल अधु बकरियुनि जो ॾींदोमान। वरी मलाक पढ़ियो सुब्हान ज़िल मुल्क वल मलकूत। चे वरी त पढ़, बकरियूं त सभु ॾिनई, बाक़ी छा ॾींदे त पढ़ां? इब्राहीम अलैहिस्सलाम चवण लॻो, हाणे पढ़दे न, इन जे एवज़ में मां इब्राहीम नबी तुंहिंजो ग़ुलाम थी रहंदुमि, जेसीं ताईं हयाती हूंदी तुंहिंजूं बकरियूं करे चारींदो रहंदुसि। चओ ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। आया हो अल्लाह जो क़ुरान ॿुधण जे लाइ, ख़ाली न मोटंदो। सभई चओ इंशा अल्लाह रहमत वठी करे मोटंदासीं। चओ सभई इंशा अल्लाह। मां बि तव्हांखे अल्लाह जे क़ुरान जूं ॻाल्हियूं अर्ज़ु कंदुमि। पहिरें नंबर ते तौहीद जे बारे में अर्ज़ु कयां। शो ताला जे महिरबानी सां हीअ जमात जमियत उलमा इस्लाम भलारनि बुज़ुर्गनि सालिहनि नेकनि जी जमात अथव। पर इहा बि ॻाल्हि अर्ज़ु कयां, हक़ वारनि जी जमात अथव। हक़ वारनि जी जमात तरी थो चवां। असांजे इलाइक़े में हज़रत साईं ख़लीफ़ा अहमदीन रहमतुल्लाह अलैह वॾो हिकिड़ो भलारो बुज़ुर्ग इंसान थी गुज़रियो आहे। सुबुह जे वक़्त में मस्जिद में हिकिड़ो मुरीद चवणु लॻो, साईं ॿई मस्जिद में अकेला वेठा हूं, हे दरनि में क़ुरान पाक बि पिया आहिनि, अॼु मूंखे का दिलि जे राज़ वारी ॻाल्हि ॿुधा। ख़लीफ़े साहब चयसि, वॾी ॻाल्हि कई, क़ुरान में अहिड़ कया थी, हाणे राज़ वारी ॻाल्हि ॿुधाईं। जेका राति गुज़री वई हुई न, इन राति में मूंखे नबी साईं जी ज़ियारत थी हुई ऐं मां नबी साईं खां पुछा कई, साईं केतिरियूं सारियूं जमात आहिनि, इन में हक़ वारी जमात कहिड़ी आहे? नबी साईं पंहिंजे ज़बान पाक मां लफ़्ज़ फरमाया, जंहिं जमात में हमादुल्ला हालेजी वारो आहे, इहा हक़ वारी जमात आहे। ॿई भलारनि बुज़ुर्गनि सालिनि नेकनि जी तौहीद वारनि जी जमात अथव। ऐं तौहीद जे करे हिकु ॾींहुं जन्नत में ज़रूरु हलंदासीं। चओ सभई इंशा अल्लाह। तौहीद जे करे जन्नत में हलंदासीं। हाणे मां अव्हां जे आॾो कुझु तौहीद जे बारे में अर्ज़ु कयां, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते अर्ज़ु कंदुमि। अल्लाह साईं क़ुरान पाक में पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम कयो, मौजा हबीब करीम तूं बि हथ खणी करे मां रब जी तौहीद बयान कर। साईं मां कहिड़ी बयान कयां?
कुरान में आयत नाज़िल थी फरमाइए क़ुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तु'तिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। वरी भी जाते कुरान पाक में अल्लाह सही तौहीद बयान कंदे फरमाई हो वल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन व हुवा बिकुल्लि शैइन अलीम। हाणे मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि पुछा कयां, रिज़्क़ ॾियण वारो केरु आहे? ॾाढिया कुझु ॻाल्हाईंदा। अकुल वारनि खे रिज़्क़ केरु ॾींदो आहे? भला बेअकुलनि खे रिज़्क़ केरु ॾींदो आहे? वाह, जॾहिं रब साईं बेअकुलनि खे रिज़्क़ ॾींदो आहे न, अकुल वारा बि हैरान रहिजी वेंदा अथव। मां हिकिड़े किताब में किसो पढ़ियो, अकुल वारो सियाणो बीठो हो रस्ते ते, ॾिसे त उठनि जी कतार अचे थी, हिकु उठ कॾहिं ॿियो हूंदियूं न पुछण में नाकेलियूं बदिलां, वियो ॻणींदो ॻणींदो 100 उठ थी विया। आख़िर में मालिक बचे पियो, ॿांह खां वठी हुनखे चवणु लॻो ॾे ख़बर हे उठ कंहिंजा आहिनि? चए मुंहिंजा आहिनि। चए कंहिं ॾिना थी? चए अलाह साईं ॾिना आहिनि। चए भला खयूं छा थो वञे? चए हिकु पासे त ॾिसे तो 2 बोरियूं कणिक जूं आहिनि। चए ॿिए पासे ॾऊं? चए 2 बोरियूं आहिनि वारीअ जूं। ईअं छो कयई? चए 2 बोरियूं कणिक जूं हिकु पासे रखी मां त ॿार हिकु पासे ते थियनि पियो, तॾहिं 2 बोरियूं वारी जूं भरे ॿिए पासे रखी ॿार हिकु करो थिए। सियाणे चिसणी भर करे चंबो जो हणाए, इहो अकुलु न आयई त 2 बोरियूं कणिक जूं त हिकु होॾो रखियां हिकिड़ी होॾो रखियां, की न 2 वारी जूं भरे हीड़ो ॿार खे थिए तुंहिंजो अकुलु आहे? चए भला जे तोखे एतिरो अकुलु आहे ॿुधाए तो वटि हिकु उठ बि आहे? चए मां वटि उठ कोन्हे को। चए पोइ वारे अकुल खां मूंखे अलाह हलाईंदो, पोइ बि अलाह साईं 100 उठ त ॾिनो आहे न। सियाणो चवणु लॻो वाह मालिक केॾो बेअकुल आहे, पोइ बि 100 उठ न अथसि। सभ खे रिज़्क़ ॾियण वारो केरु आहे? बा घुरूं अलाह खां अचूं अलाह जे दरवाज़े ते, छॾियो अथसि अलाह जो दरवाज़ो, जंहिंजे करे मुसीबतां अज़ाब कॾहिं किरोना वायरस जे सूरत में, कॾहिं माकड़ जे सूरत में, कॾहिं बारिश मींहं जे सूरत में अल्लाह जो दर छॾियो अथसि। न छॾियो अल्लाह जो दर। सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौरे ख़िलाफ़त में क़हत अची वियो, ॾुकर थी वियो। हज़रत उमर साईं शाम जे मुल्क यमन जे मुल्क खां अन्न घुरायो, उहो अन्न बि ख़तमु थी वियो। साहब हिकिड़ो थो बयानु करे, मां वटि ॿकरी हुई, ख़्यालु कयुमि त इहा ॿकरी कुहां, पाड़े वारे खे गोश्त खारायां, छो त साल थी विया आहिनि ॾुकर खे, पाड़े वारनि गोश्त खाधो कोन्हे को, या ॿकरी कुही करे पाड़े वारनि खे गोश्त खारायां। साहब चए थो मां ॿकरी कुठी, खल जे अंदरि नज़र कयमि त हॾियूं ऐं रत त हुई, पर गोश्त जो ज़रो बि कोन हो। माना कहते ॾुकर जानवरनि ते बि असरु कयो, ॾाढो ॾुख थियो, ॿकरी बि कुठमि, गोश्त बि न निकितो। इन ॾुख में रोईंदो रोईंदो सुम्ही पियुमि, निंड अची वई, निंड में सुहिणे अरबी साईं जी ज़ियारत नसीब थी वई। ऐं मूंखे नबी साईं फरमायो सुबुह थिए ई न, फारूक आज़म खे मुंहिंजा सलाम ॾिजां ऐं ईअं चइजांसि त तूं अक़लमंद थी, सियाणो थी करे तो बि ईअं कयो आहे। सुबुह थी वियो, साहब हज़रत उमर साईं वटि आयो, साईं कल्ह शाम मां ॿकरी कुठी, इन ख़्याल सां त पाड़े वारनि खे गोश्त खारायां, पर अंदरों हॾियूं रत निकिती, गोश्त कोन निकितो। ॾुख में सुम्ही पियुमि, निंड अची वई, नबी साईं जी ज़ियारत थी, नबी साईं तोखे सलाम ॾिना, फरमाई त तूं अक़लमंद थी, सियाणो थी करे तो बि ईअं कयो आहे। हज़रत उमर साईं इहा ॻाल्हि ॿुधी सभु माण्हुनि खे चवणु लॻो ॿार मैदान ते निकिरो। निकिरी करे हथ खणी चए थो मुंहिंजा अल्लाह केॾो तकत थी वियो आहे, ॾुकर थी वियो आहे, हाणे को मींहं खे वसा, बारिश खे वसा त ॾुकर मां फिरी सुकर थिए। अञा हज़रत उमर साईं जा हथ मथे आ,
हेठि न कई त बादल थी विया, झुड़ थी वियो, मींहुं वसो शूं थियो। माण्हू पुछा कई साईं कहिड़ी ॻाल्हि ही? फरमायो नबी सिंह मयार मोकिली ही त शाम ऐं यमन जे मुल्क खां अन घुरियई, अल्लाह खां छो न घुरियई? हाणे अल्लाह खां घुरियो आहे त अल्लाह ॾियण में का देरी न कई आहे। अचूं अल्लाह जे दरवाज़े ते, सॼो पंहिंजे मालिक अल्लाह खे रोऊं अबाए, रोइण जो जहाल आहे, खिलण जो जाल न आहे। खिलंदासीं तॾहिं जॾहिं खटे करे जन्नत में हलंदासीं। अचो अल्लाह जे दरवाज़े ते, पढ़ो अल्लाह साईं जूं निमाज़ां, नज़रां कंदाऊं बेनिमाज़ी घणा, निमाज़ी थोरा, ॾाढो ॾुख थींदो आहे। दिलि चए थी बेनिमाज़नि खे का दवा ॾिजे, अथनि कौड़ी पर अलाह कंदो फ़ाइदो थींदुनि। ईअं मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते अर्ज़ु कंदे बेनिमाज़नि खे दवा ॾिजे। हिकिड़े माण्हूअ बास बासी कहिड़ी, चए पियो जी मुंहिंजी शैतान सां मुलाक़ात थिए त मां 60 दीनार सदको कढां। आहिनि न अणभणा माण्हू दुनिया में, आहिनि न, ॿी का बास ई न लधई। ईअं जो चयईं त शैतान त फिरंदो वरंदो आहे न। नबी साईं जन फरमाया अथव यजरी कमा मजरदम, शैतान एॾो वेझो अथव जीअं रत घुमंदी अथव न, ईअं जिस्म में घुमंदो अथव। तरी अल्लाह साईं क़ुरान पाक में पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि हुकुम कयो, मुंहिंजा हबीब सभु चयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तूं बि हथ खणी दुआ घुरो, मां रब खां पनाह घुरो, उम्मत खे बि दुआ सेखार त पनाह घुरनि। साईं मां कहिड़ी दुआ घुरां, कंहिंखां पनाह घुरां? क़ुरान पाक में सूरत नास पूरी नाज़िल थी, जंहिंमें रब साईं फरमायो क़ुल अऊज़ु बिरब्बिन नास मालिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फ़ी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन्नास। शैतान जे विसविसन खां अलाह साईं खां पनाह घुरदा कयो। इन जो विसविसो ॾाढी ॾुखी शइ अथव। ॿी रिवायत में ईंदो आहे शैतान जो विसविसो ॿिनि शयुनि जे करे घणो थींदो अथव, हेॾे ख़्यालु कयो ऐं एहतियात बि कयो। कुझु नसीहत भरियूं ॻाल्हियूं बि अर्ज़ु कंदुमि। नबी साईं जन फरमाइनि था बैतुल ख़ला में वञो, लैट्रिन में वञो, अवल जेको आहे खॿो पेर अंदरि कयो ऐं दुआ पढ़दा कयो, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिक मिनल ख़ुबुसि वल ख़बाइस। इहा दुआ आहे, माण्हू वञे त पढ़े। नबी साईं फरमाइनि था जेको इहो पढ़ंदो न शैतान जे विसविसे खां बची वेंदो, न पढ़ंदो शैतान जे विसविसे खां बची न सघंदो। हदीस अथव नबी साईं जी। ऐं ॿिए नंबर ते नबी साईं फरमाइनि था ला यबूलन अहदुकुम फिल मग़्तसली फ़इन आमतल विश्वास मिनो। नबी साईं फरमाइनि था जिथे तड़ कंदा हो न, गुस्ल कंदा हो, उते पेशाब न कंदा कयो। पेशाब कंदव न फ़इन आमतल विश्वास मिनो। नबी साईं फरमाइनि था आम विसविसे जी बीमारी इन खां थी वेंदी अथव। हाणे वञी ख़्यालु कयो, अमल कयो। अर्ज़ु कयां शैतान फिरंदो अचे थो न, हमरा जी बास जो ॿुधई त इंसानी शक्ल करे अची चवणु लॻो अस्सलाम वालेकुम। चयो वालेकुम सलाम। केरु जवान आहे? चई जंहिंजी बास बासी थी। चयो आहे त मां शैतान जी बासी आहे। चई मां ई त आहियां। चए तूं त इंसान थो नज़र अचें। चए रब मूंखे ताक़त ॾिनी आहे नेकनि खे भुलायां त नेकनि जी सूरत वठां। तो जहिड़े बास कई आहे न, इहा सूरत वरिती त मां हाणे वारो कर, इहा बास पूरी कर। हमरा फासी पियो। चए शैतान भला तूं सलाह ॾे त इहे 60 दीनार कंहिंखे मां सदको ॾियां? शैतान चयसि न मां 10 दीनार मुंहिंजे अबे खे ॾे, मुंहिंजे पीउ खे ॾे। अड़े शैतान दुनिया में तुंहिंजो वरी पीउ कहिड़ो आहे, वरी कंहिंजो तूं पुटु आहे? शैतान चवणु लॻो ॻाल्हि ॿुध, मां हिकु सजदे जो इनकार कयुमि त क़यामत ई लानती थी वियो, पर जेके बेनिमाज़ी 1000 सजदनि जा इनकार कयूं बीठा ॾींहं त मुंहिंजा अब्बा लॻनि, मुंहिंजा पीअर लॻनि। हक़ीक़त आहे न भाउ। रोज़ सजदा ॻणियो केतिरा आहिनि, हफ़्ते में केॾा आहिनि, वरी महीने में केॾा, साल में हज़ारे थी वेंदा। बेनिमाज़ी छॾियूं बीठो आहे। इहो मुंहिंजो अबो थी, मुंहिंजो पीउ थी।
अॼु मूंसां वाइदो कयो अलाह जे घर में, चयो इंशाअल्लाह रब जी निमाज़ न छॾींदासीं। हिन हेॾे जलसे में हिकिड़ो बेनिमादी थियो न, यकीन सम्झो साईं अब्दुर्रहमान साहब जी महिनत, ॿी जमात जी महिनत अल्लाह वटि क़बूल पइजी वई। पर मूंखे अञा वधीक उमेदु आहे, चयो इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदासीं। हाँ चए भला ॿियो कंहिंखे ॾियां, चए 10 दीनार मुंहिंजी अम्मा खे ॾे। अड़े शैतान, दुनिया में तुंहिंजी वरी अम्मा कहिड़ी आहे, वरी कंहिंजो पुटु आहे? चवणु लॻो औरत मुंहिंजी अम्मा थी जेका घर में हज़ारनि जा हज़ार ख़र्च करे, पर अल्लाह जे नाले ते कंहिंखे रुपयो बि न ॾे। बख़ील औरत, अल्लाह जे नाले जी इज़त न करे, हालांकि अल्लाह जो नालो इज़त वारो आहे। चओ सभई अल्लाह जो नालो, ईअं बि चओ त अल्लाह जो नालो मिठड़ो बि आहे। चओ अल्लाह जो नालो। दिलि चए थी क़ुर पाक मां उहे आयता पढ़ां जंहिंमें अल्लाह साईं पंहिंजा मिठड़ा नाला बयानु कया। हाणे हिकु आयत पढ़ां थो, फरमाई हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हू अल मलिकुल कुद्दूसुस सलामुल मुमिनुल मुहैमिनुल अज़ीज़ अल अज़ीज़ुल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युशरिकून। अल्लाह जे नाले खे इज़्ज़त न ॾे, बख़ील औरत, इहा मुंहिंजी माउ थी। चए ॿियो कंहिंखे ॾियां, चए 10 दीनार मुंहिंजे भाउ खे ॾे। अड़े शैतान, दुनिया में तुंहिंजो भाउ कहिड़ो आहे? चए जंहिंखे घर में 100 रुपयो ख़र्चु करिणो हुजे, अजायो 200 रुपया ख़र्चु कंदो आहे। अजाए ख़र्चु करण वारा क़ुर में बि लिखियलु अथव, इन्नल मुबज़िरीन कानू इख़्वान शयातीन। अजाए ख़र्चु करण वारा शैतान जा भाइर आहिनि। चए ॿियो कंहिंखे ॾियां, चए 10 दीनार मुंहिंजे पुट खे ॾे। बड़े शैतान, दुनिया में तुंहिंजो पुटु कहिड़ो आहे? चए जेको ॿिनि खे पाण में विढ़ाईंदो आहे, फ़साद कराए, झेड़ो कराए, सुलह ऐं ख़ैर न कराए, इहो मुंहिंजो पुटु आहे। चए भला बाक़ी बचा आहिनि 20 दीनार, इहे कंहिंखे ॾियां? चए मां 10 दीनार मुंहिंजी भेण खे ॾे। अड़े शैतान, दुनिया में तुंहिंजी भेण कहिड़ी आहे? चए उहा औरत मुंहिंजी भेण थी जेका अटो बि ॻोहे, मानी बि पचाए, पर अल्लाह जो ज़िक्र न करे। हक़ीक़त आहे न, ज़िक्र न आहे त मानी में बरकत बि न आहे। हिकु ॼणो 6 ॼणनि जी खाधी थो हुजे ज़िक्र त बरकत पए न। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी घरवारी, जंहिंखे नबी साईं जन फरमाइनि 10 महिमान आया थी मानी त पचा, उहा अम्मा साइण वञे 5 महिमाननि जी मानी पचाए खणी अचनि, 10 खाई वञनि, पर अञा मानी बची पवंदी हुई। नबी साईं ॿुधाइनि त 20 महिमान थी त वरी उहो 10 जी पचाए खाइनि, 20 अञा बची पई। नबी साईं जे घर वारनि मां हिकिड़ी घरवारी उन खां पुछा करे पई, ॾे त ख़बर मानी में बरकत थी एॾी, छा पढ़ंदी आहियां? चवणु लॻी जॾहिं मां अटो ॻोहींदी आहियां, मानी पचाईंदी आहियां, त सूरत इन्ना आतैना कल कौसर पढ़ंदी रहंदी आहियां। चए ॿियो कंहिंखे ॾियां? चए बाक़ी 10 दीनार मुंहिंजे धीअ खे ॾे। अड़े शैतान, दुनिया में तुंहिंजी धीअ कहिड़ी आहे? चए जेका मथो ॻाढ़ो करे बाज़ार में घुमंदी आहे, बिना पर्दे जे घुमंदी आहे। ॿेली शैतानी कमनि खां बचो, भला कम कयो। आवाज़ ऐं नसीहत जो मतिलबु इहो अथव, ईअं न त हिकिड़े कन खां ॿुधो ॿिए खां कढी छॾियो। अमल कयो अल्लाह जे क़ुर ते। हाणे जे क़ुर ते नज़र अमल आहे, नज़र कर। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे साबित बिन क़ैस, उनजो नालो आहे। रोज़ु साईं जी दरबार में ईंदो हो। 8 ॾींहं थिया साईं जी दरबार में न आयो। साईं जन साहबनि खे फरमायो वञो त मालूम त कयो, रोज़ अचण वारो 8 ॾींहं थिया आहिनि। चइबो त बीमार आहे, जे बीमार आहे मां मोहम्मद तब पुसी बि कंदुमि, मां मोहम्मद शिफ़ा जी दुआ बि घुरंदुसि। हिकिड़े साहिबी चयो साईं मुंहिंजो घरों जे पाड़े में आहे, मां थो मालूम करे अचां। राति वञी साबित बिन क़ैस जे दरवाज़े खे खड़कायईं। अञा साबित बिन क़ैस जी घरवारी आई, पुछा करे पई उहो दरवाज़े खे खड़काइण वारा केरु आहिनि? चवणु लॻो मां पैगंबर जो साहिबी आहियां। साबित बिन क़ैस खे 8 ॾींहं थिया आहिनि साईं जी दरबार में न आयो आहे।
साईं जन मालूम कनि था जे बीमार आहे त मां तब पुसी बि कयां, मां दुआ रहमत शफ़ा जी घुरां। साबित बिन क़ैस जी घरवारी चएसि थी ॻाल्हि ॿुध, मां पंहिंजे घर में अंदरि परदो थी कयां, तूं दरवाज़ो खोलींदे त साम्हूं खट ते वेठो थी, वञी रूबरू हवाल वठे। सहाबी दरवाज़ो खोलियो, साबित बिन क़ैस खट ते वेठो आहे। वञी वेझो ॾिसे त ॿई जॻह खट में ॿधियूं पियूं अथसि, रसनि सां ॿधो पियो आहे। ओ साबित बिन क़ैस कंहिं तोखे ॿधो आहे? चए मां पंहिंजो पाण खे ॿधो थमें। छाजे करे पाण खे ॿधो थी? चए थो ॻाल्हि ॿुध, मां नबी साईं जी दरबार में वेठो हुअमि, क़ुरान पाक में आयत नाज़िल थी हुई जंहिंमें अल्लाह ईमान वारनि सां हिकिड़ी ॻाल्हि ॻाल्हाई। उहा इहा ॻाल्हि ई रब फरमाए पियो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़उ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी वला तजहरू लहू बिलक़ौल कजहरि बाज़िकुम लिबाज़िन अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशउरून। ऐं ईमान वारो, नबी साईं जी आवाज़ खां पंहिंजी आवाज़ खे मथे न कंदा कयो। जे तव्हांजो आवाज़ मथे थी वियो न, अन तहबत आमालुकुम, तव्हांजा अमल सभु ख़तमु थी वेंदा। व अंतुम ला तशउरून, तव्हांखे पतो बि न लॻंदो। यार ॻाल्हि ॿुध, मुंहिंजो कुदरती आवाज़ु वॾो आहे, आस्ते ॻाल्हायां तॾहिं बि आवाज़ु वॾो थींदो आहे। तंहिंजे करे पाण खे रसनि सां ॿधी छॾियो अथमि, न वेंदुमि न ॻाल्हाईंदुमि, न नबी साईं जी आवाज़ खां मुंहिंजो आवाज़ु मथे थींदो, न मुंहिंजा अमल ख़तमु थींदा। सा बि वञी नबी साईं सां इहा ॻाल्हि कई। पाण फरमायूं सभु मां मुहम्मद सां गॾिजी हलो, त कुदरती आवाज़ु वॾो आहे। हे उन्हनि लाइ हुकुम आहे जेके ॼाणी वाणी मां मुहम्मद जी आवाज़ खां पंहिंजी आवाज़ खे मथे कंदा आहिनि। तुंहिंजो त कुदरती आवाज़ु वॾो आहे न, तूं ईंदो कर, ॻाल्हाईंदो कर, तोखां मां मुहम्मद बि राज़ी आहियां, त मुंहिंजो अल्लाह बि तोखां राज़ी आहे। ॿेली उहे कम कयो जंहिंमें अल्लाह जो रसूल राज़ी थिएव। अथव अहिड़ा कम? नबी साईं हिकु दफ़े हिकिड़े सहाबी खे फरमायो, ॻाल्हि ॿुध, फ़िलहाणो सहाबी न आहे, मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मूंखे ॾाढो प्यारो आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि हुनजी ॾुखी लॻंदी आहे। इहा न हुजे हिन में त अञा प्यारो लॻे। ॾुखी ॻाल्हि इहा लॻंदी आहे, जॾहिं गोॾ ॿधे थो न त भेॾिन खां हेठि करे ॿधे थो, इहो न भेॾिन खां मथे करे ॿधे त मां मुहम्मद खे प्यारो लॻे। सम्झो था न बा, गोॾ सलवार भेॾियूं, मतां सुभाणे वरी ॿी का ॻाल्हि कंदा वठो। मां हिकिड़े मौली साहब खे जेकमबाद मोकिलियो ईद निमाज़ पढ़ाइण लाइ। हुन वीचारे वाइदो कयो जेको अलाह हुन खां चौरायो, पोइ सिफ़ा सिधियूं कराए पियो त वरी लाउड में चवनि पियो, इहे गोॾियूं पाछा गोॾनि खां मथे रखो, भेॾियूं न चवनि पियो, वरी गोॾा चवनि पियो। पोइ हिकिड़े पोइ चयो त भला लाहे कुल्हे ते रखूं, पोइ न सोचियो। चए दादा मां भली वियो आहियां, गोॾा न भेॾियूं, तव्हांखे ॿुधायो सुभाणे गोॾनि जी ॻाल्हि कयो। भेॾिन खां मथे करे रखे त मां मुहम्मद खे प्यारो लॻे। सहाबी वञनि सहाबी सां ॻाल्हि कई, हींअर नबी साईं तुंहिंजे लाइ फरमाए पियो त ॾाढो प्यारो आहे, पर ॾुखी ॻाल्हि इहा लॻंदी आहे, गोॾ ॿधे थो त भेॾिन खां हेठि करे ॿधे थो, मथे करे ॿधे, ज़ाहिर करे त मूंखे प्यारो लॻे। चए बीह भला। वियो घर, कैंची खणी नई गोॾ कतरे भेॾिन खां मथे ॿधी आयो। चए हाणे ॾिस छा कयई? चए कैंची सां कतरियमि। अड़े अलाह जा बाना, मथे वकड़ ॾिए सां न बि मथे थी वञे हा, कतरे ई छो? चए यार वकड़ ॾियां वरी ढरी थिए, वरी भेॾियूं बंदि थियनि। नबी से नाराज़ थियड़ी नई गोॾ कतरी कारा, पर पैगंबर नाराज़ न थिए। वरी जो नबी साईं वटि आयो, नबी साईं ॾिठसि अॼु गोॾ भेॾिन खां मथे अथसि। साईं जन उथी करे भाकुर पाए फरमाइनि था, मुंहिंजे सुन्नत ते अमल कयो थी, मां मुहम्मद बि तोखां राज़ी, त मुंहिंजो अल्लाह बि तोखां राज़ी आहे। ॿेली उहे कम कयो जंहिंमें अल्लाह जो रसूल राज़ी थिएव, उहे कम न कयो जेको अल्लाह जो रसूल नाराज़ थिएव। अथव अहिड़ा कम? मदीने शरीफ़ में नबी साईं जन सोमाणी जी निमाज़ पढ़ाई, इशा जी निमाज़ पढ़ाई ऐं पाण ऐलान फरमायूं। इहो ऐलान फरमाए त सुभाणे मां मुहम्मद जी तयारी आहे, मके वेंदुमि, उमिरो कंदुमि, जेको बि मूंसां गॾु हलंदो न अल्लाह हुनजी उमिरो क़बूल करे छॾींदो। सहाबा किराम इहा ॻाल्हि ॿुधी सॼी राति ख़ुशी में मां पिया न तयारी में लॻी विया।
सुबुह निमाज़ ते आया त सभु इहराम ॿधी करे आया। साईं जन सुबुह जी निमाज़ पढ़ाई, सलाम फेरियऊं, ॾिठऊं त सभिनी खे इहराम ॿधो पियो आहे। सभई हलंदो, अहिड़ो मौक़ो मिलियल आहे न, सभु हलंदासीं। साईं जन असाब सुफ़े जे धिके ते मथे चढ़ी करे ऐलान करे फ़रमाइनि था, हेॾे ख़्यालु कयो, फ़रमाइनि था सभु मां मुहम्मद सां गॾु हलो, पर उहो मां मुहम्मद सां न हले जंहिं पंहिंजे पाड़े वारे खे ईज़ायो आहे। जंहिंखां पाड़े वारो नाराज़ आहे, मां मुहम्मद बि उन खां नाराज़ आहियां, मुंहिंजो अलाह बि उन खां नाराज़ आहे। साईं जो ऐलान कयो न, हिकिड़ो जवान ॿार थी बीठो, हेॾे ख़्यालु कयो, हिकिड़ो ॿार थी बीठो, साईं सॾु झेले आहे, पाड़े वारे खे ईज़ायो थी, सही ईज़ायो अथमि, कीअं? चइसि ॻाल्हि ॿुध, अधराज जो वक़्तु मूंखे पेशाब लॻो, घर जे दरवाज़े खां निकितुमि, पेशाब ज़ोर भरियो, सम्झुमि त वही वेंदो, लटा ख़राबु थींदा, जान ख़राबु थींदी। साईं पोइ पाड़े वारे जे घर जे दीवार जे पाड़ में पेशाब कयो त में इहो पाड़े वारे खे ईज़ा ॾिनो आहे। साईं जन फरमा त इहो बि त वॾो ईज़ा आहे, बदबू थी हूंदी, हवा घुली हूंदी, हुन जे घर जे भातीअ ताईं पहुती हूंदी, सभिनी खे तो ईज़ायो, तोखां नाराज़ मां मुहम्मद बि नाराज़, त मुंहिंजो अलाह बि तोखां नाराज़ आहे। हाणे वञी फ़ैसिलो कयो कंबर वारो, पाड़े वारे जे घर जे दीवार जे पाड़ में पेशाब करण खे नबी साईं एॾो ईज़ा सॾियो आहे। अॼु मुस्लमान खे केॾा ॾुख थो ॾिए, केॾा ईज़ा थो ॾिए। नबी साईं फा तूं न हल, रोई पियो, फरो रो न, वञी पाड़े वारे खे राज़ी करे वठी आ। वियो पाड़े वारे खे इलाज कयईं, राज़ी करे वठी आयसि। नबी साईं खां पुछा कई तूं राज़ी आहियां? साईं मां राज़ी आहियां। फरमा त हाणे मां मुहम्मद बि राज़ी, मुंहिंजो अलाह बि राज़ी, हाणे तूं मूंसां गॾु उमिरि ते हल। न ॿिली कंहिंखे ॾुखायो, वरी कंहिंजो ऐब बि न उघाड़ींदा कयो। ॿिए जो ऐब उघाड़ींदव तव्हांजो उघाड़ी वेंदो आहे, ॿिए जो ढकींदव रब तव्हांजो ढकींदो। मशहूरु वाक़ियो आहे, दुकानदार हो, परचुनि जो दुकान हुअसि, पोइ हिकिड़ो पोड़ो आयुसि सौदो वठणु, पोड़ो बि हुयो, वरी बीमार बि हुयो, आयो जो दुकानदार जे भरिसां बीठो, हुन खां हवा निकिरी वई पर आवाज़ वारी। सिंधी सम्झो था की न? कुझु सम्झायांव साईं। कुझु ज़ाल ऐं मुड़ुसु हिकु खट ते गॾु वेठा हा, पोइ ज़ाल खां इहा हवा निकिरी वई आवाज़ वारी, त वरी मुड़ुस खां पुछे पई त ॿाहिरि घणा हो, ख़बर ॼणो कोन ॻाल्हि खे मटे पई। मुड़ुस चए त ॿाहिरि 3 हो, पर जहिड़ी फेरिंग थींदी त हिकु बि न बचंदो। तव्हां सिंधी सम्झो था अलाए कोन। दुकानदार खां हवा निकिरी वई आवाज़ वारी, त वीचारो शकी थिए पियो, पोड़ो शकी थिए पियो। दुकानदार ॾिठो त भई शकी थो थिए, चवणु पोड़ा सौदो घुरिजे त ॾाढियां ॻाल्हाइजांइ, मां ॿोड़ो आहियां, ॿुधंदो न आहियां। हिन चयो ठहियो पिया, मुंहिंजी ॻाल्हि दुकानदार न ॿुधी आहे। चए फलाणो सौदो ॾे, चई या ॾाढियां ॻाल्हाए, मां नथो ॿोड़ा, नथो ॿुध, हे त को घलो ॿोड़ो आहे। हिनखे दिलि जाइ थी वई त मां वारी ॻाल्हि न ॿुधी अथई। दुकानदार घर आयो, अची करे सोचणु लॻो, हाणे जंहिंखे परपुट ख़बर पवंदी त मां पाण खे ॼाणी वाणी ॿोड़ो कयो, त हे परपुट पिछेमां थींदो, गुनाह घणो मिलंदो। तंहिंजे करे हुन पाण खे ॿोड़ो सॾाइणु शुरू कयो। 8 साल जीअरो हो, ॿोड़ो सॾाए पियो। 8 साल खां पोइ फौत थी वियो। हिकु नेक माण्हू खे ख़्वाब में आयो, ॾिसे त जन्नत में घुमंदो अचे पियो। अड़े जन्नत कीअं मिलियई? चए मां ॿिए जे ऐब खे ढकियमि, रब मुंहिंजा ऐब ढके, गुनाह माफ़ करे, इन जे एवज़ में जन्नत ॾेई छॾी। भली वाज़ ऐं नसीहत जो मतिलबु इहो अथव, अमल कयो। छो त अलाह साईं क़ुर पाक में बयानु कयो त मां इंसान खे पैदा बि हिन लाइ कयो आहे। कंहिं जाते लफ़्ज़ बयानु कंदे फरमाई अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। अमल कयो, अलाह सही उम्मत सां अमलनि जे करे वॾी महिरबानी कई थी। हिन उम्मत जो हिकु अमल थिए, अलाह 10 अमल लिखाए छॾींदो आहे। हिकु नेकी कंदव 10 नेकियूं लिखिजी वेंदव। पर इहा कंहिंजे करे महिरबानी आहे? सभई चओ त नबी साईं जे करे महिरबानी आहे। छो त उनवान जलसे जो बि सीरत जो आहे, त
तो वरी भी मां साईं जी रहमत बयान कयां। मां तो माधियूं ॿधजो अदना भी अदना नंढड़े में नंढड़ो कारकुन आहियां, पर असांजो ईमान अक़ीदो आहे त पैगम्बर साईं जा हथ मुबारक बि रहमत वारा आहिनि। हथ खड़ो करे चओ त बेशक नबी साईं जा हथ मुबारक बि। साहबी था बयान कनि तबूक जे मैदान में, हेॾे ख़्यालु कयो, असां 30,000 साहबी असे 5,000 उठ हुया। रिवायतनि में ईंदो आहे इन तबूक जे लड़ाईअ में हिकु हिकु उठ ते 6 सहाबी सवार थी करे आया हुआ। हिकु हिकु उठ ते 6 सहाबी, 30,000 सहाबी, 5,000 उठ। सहाबी था बयान कनि पाणी ख़तमु थी वियो, असां बि उञ ते, असांजा जानवर बि उञ ते, उठ बि उञ ते। नबी साईं वटि आयासीं, साईं लड़ाई भी तमाम तेज़ लगी पई आहे, पानी भी ख़त्म थी वियो आहे, रहमत जा तकड़ो अल्लाह मींहं खे वसाए त असां इंसान भी पानी पियूं त जानवर भी पानी पीअनि। पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ॾियो ख़बर भला कंहिं वटि को पानी जो ज़रो। हिकिड़े सां बि अर्ज़ु कयो, साईं मुंहिंजे खलीअ में मश्क में थोरो पाणी पियो आहे। पाक करीम फरमाए थो, इहो खणी त आ। खणी आयो, साईं जन पंहिंजे आंगन मुबारकनि जे मथां पाणी हलाइणु शुरू कयो। साह बि चवनि था, ॾिठोसीं साईं जे आंगन मुबारकनि मां मिठा चश्मा पाणी जा शुरू थी विया। असां 30,000 साहबिन पाणी पी ढो कयोसीं, 5,000 उठनि भी पाणी पी करे ढो कयो आहे। जेतिरा बर्तन थांवा सभु भरियासीं, खलियूं मश्कां भरियूंसीं, पर नज़र कईसीं तुनी चश्मनि में वण में ज़रे बराबर भी कर कोन आई आहे। क़ुरान भी चए थो, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। साहबी था बयान कनि, असांखे हज़रत अनस साईं दावत कई, हींअर मुंहिंजी दावत खाओ। असां वियासीं, हज़रत अनस मानी खणी आयो, चयोसीं संस ॻाल्हि ॿुध, वञी को कपिड़े वारो दस्तरख़्वान खणी आ त उन ते रखी करे मानी खाऊं। अंस साईं चवणु लॻो, ॻाल्हि ॿुधो, कपिड़े जो दस्तरख़्वान आहे पर ॾाढो मेरो आहे, बीहो भला वञी करे सफ़ा थो करे अचां। असां चयोसीं यार धोईंदे वरी सुकंदो वक़्तु लॻी वेंदो, एतिरो कोन इंतज़ारु कंदासीं, वे बिस्मिल्लाह करे खाऊं था। हज़रत अनस चए थो, ख़ुदा जो कसम आहे, ॻाल्हि ॿुधो, वक़्तु न लॻंदो, सफ़ा थो करे अचां। असां चयोसीं ॾिसो कीअं थो सफ़ा करे। वियो जो हज़रत अनस साईं उहो लटे वारो दस्तरख़्वान खणी करे तनूर में बाहि मोछलायईं। असां हकला कयूंसीं, अल्लाह जा माना कपिड़ो साड़े विधई, हे छा कयई? फरमाए थो, कोन सड़ंदो, तव्हां दिलि जा कयो, मिटी सड़ी वेंदी, लटे खे असरु न थींदो। हीअं जो कॾहिं त मिटी त सफ़ा थी वई, पर साफ़ शफ़ाफ़ कपिड़ो ॿाहिरि कढी आयो। चयोसीं कहिड़ी ॻाल्हि आहे जिन खे बास न कयो आहे? चए 2 ॾींहं अॻु में नबी साईं मुंहिंजे दावत ते आया हा, इन्ही दस्तरख़्वान ते नबी साईं मानी खाधी ही, वरी साईं जन रहमत जा हथ आया हा। पोइ हीअ त दुनिया जी बाहि आहे, पर जहन्नम जी बाहि बि असरु न कंदी आहे। तॾहिं क़ुरान बि चए थो, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ये दुआऊं भी साईं जी थी, न त जेके तव्हां सां वारा फाल आहिनि न, तव्हां असांजा जहिड़ा कम आहिनि, ॾींहं जे विरहण जहिड़ा न आहिनि। अल्लाह जे नबी त उम्मत जे बारे में बार बार दुआयूं घुरियूं। अम्मा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा थी बयान करे, हिकु दफ़े साईं जन आया, मां अर्ज़ु कयुमि, साईं अॼु मुंहिंजी दिलि चए थी मूंखे राज़ी कयो। फरमाया, असां कहिड़ी शइ चवें त मां ॾियां? चयोमांसि, साईं अॼु दुआ घुर, अल्लाह मां ते बि रहम करे, मुंहिंजे अबू अबू बकर सिद्दीक़ ते बि रहम करे, बसि इहो मूंखे मिले, ॿियो छा खपे? साईं जन हथ रहमत जा खणी करे फरमाइनि था, अल्लाह मुंहिंजे हिन आशा ते बि रहम कर, हिन जे अबू अबू बकर सिद्दीक़ ते बि रहम कर। नबी साईं दुआ घुरी करे रहमत जा त हेठि कया। अम्मा आशा फरमाए थी, साईं जन वञी खट ते वेठा। साईं जन जीअं वेठा, मां ख़ुशी में वञी पंहिंजो सिर जेको आहे साईं जी झोल में वञी रखियो, ख़ुशी में मां पान पई। साईं जन फरमाइनि था, आशा
अॼु दुआ ते ॾाढी तूं ख़ुशि थी आहीं साईं, छो न ख़ुशि थियां? मुंहिंजे लाइ बि रहमत जी दुआ घुरियव, मुंहिंजे अबू बकर सिद्दीक़ लाइ बि रहमत जी दुआ घुरियो, मां छो न ख़ुशि थियां? साईं भला तव्हां बि तुंहिंजी दुआ में ख़ुशि थिया हूंदो। पाण फरमाता हाओ मां मोहम्मद बि हिन दुआ में ख़ुशि आहियां, पर वधीक मां मोहम्मद खे ख़ुशी तॾहिं थींदी आहे जो सॼी उम्मत जे बारे में रहमत जी दुआ घुरंदो आहियां। क़ुरान बि चए थो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। मां ॿिए नंबर ते आयत करीमा पढ़ी कुझु उन जे मुतलक़ अर्ज़ कयां जंहिंमें रब चए थो वमा तुनफ़िक़ू मिन शैइन फ़इन्नल्लाह बिही अलीम। बाना मुंहिंजे नाले ते ख़ैरु कंदो आहे न, ॾिसण में बि न अचे पर मां अल्लाह ॾिसी उनजो बि सवाबु तोखे ॾींदो आहियां। रिवायतुनि में ईंदो आहे वधीक ख़ैरु नथा कढी सघो, ख़ारक जो अधु ॾींदो न, रब चए थो इहो बि न विञाईंदोमांव। भाई अल्लाह जे बान ख़ैरु कयो आहे, क़ुरान पाक जो जलसो अल्लाह जे ख़ैर खे बि क़बूल फ़रमाए। जोर सां आमीन त चओ। अल्लाह नेकी ख़ैरु न विञाईंदो अथव, ऐं ख़ैरु करण वारनि सां अल्लाह साईं ग़ैबी मदद कंदो अथव। रिवायत में ईंदो आहे नबी साईं वटि महिमान आयो, नबी साईं हज़रत बिलाल साईं खे फ़रमायो बिलाल मुंहिंजे महिमान खे मानी त खाराए। साईं मां ग़रीब ऐं मिसकीन आहियां, मां त कुझु बि कोन्हे को। पाण फ़रमाइनि था कंहिंखां कर्ज़ु वठी बि मुंहिंजे महिमान खे खारा, ज़मीन ते महिमान राज़ी थींदी, रब अर्श ते राज़ी थी वेंदई। अल्लाह जे नाले ते खाराइण वॾो भली शइ अथव, ॾिठल बि न हुजे, वाक़ुफ़ बि न हुजे, वाक़फ़नि खे दरको खाराईंदो आहे, अण वाक़ुफ़ खे को खाराए। हज़रत बिलाल साईं चए थो जॾहिं नबी साईं ईअं फ़रमायो मूंखे न त कंहिंखां कर्ज़ु वठी बि महिमान खे मानी खारा त मां बि वरी डर न कयां। अञा नबी साईं वटि महिमान वेठो ई हुजे त कंहिंखां कर्ज़ु वठी मानी फसाए हुनखे खाराइण। इहा मदीने शरीफ़ में मुंहिंजी ॻाल्हि मशहूरु थी वई त हज़रत बिलाल आहे ग़रीब मिसकीन, पर नबी साईं जे महिमान खे मानी खाराईंदो आहे। हिकिड़ो यहूदी मां वटि आयो, मूंखे चवणु लॻो बिलाल मां ॿुधो अथमि तूं नबी साईं जे महिमान खे मानी खाराईंदो आहे, कर्ज़ु वठंदो आहे, कंहिंखां वठंदो आहे? चई मां पंहिंजे मुस्लमान कलमे पढ़ण वारनि खां वठंदो आहियां। चई घणा ॾींहं रखंदा थी? चई 8 ॾींहं रखंदा आहिनि। चवण ॻाल्हि ॿुध, मूंखां कर्ज़ु खणंदो कर, मूंखे महीने खां पोइ ॾिजाए। मां चयो हे त भलो माण्हू आहे। मां वरी अहिड़ो ई पट शुरू कई जो अॻे छड़ो नबी साईं महिमान, हाणे कंहिं साहिबी जो महिमान अचे पियो न तॾहिं बि उन खां वञी करे कर्ज़ु वठां पियो। हलंदे हलंदे 28 तारीख़ थी वई, आयो मां वटि, चए बिलाल ॾे ख़बर अॼु काई तारीख़? चयोमांसि 8 तारीख़। 28 आहे। पहिरीं में घणा ॾींहं पिया आहिनि? चयोमांसि 2 ॾींहं पिया आहिनि। चए पहिरीं तारीख़ ते सिज उभरंदे ईंदो मां, जे कर्ज़ु ॾिनई त ठीकु आहे, न त मां जहिड़ो को गंदो माण्हू ई कोन्हे को। हींअर ॾिने बि सिक में वरी लफ़्ज़ बि कढे थो। मां वञी नबी साईं सां इहा ॻाल्हि कई, साईं अॼु आयो चए पियो त बाक़ी 2 ॾींहं पिया थी, पहिरीं तारीख़ ते ईंदो मां, सिज उभरंदो ईंदो मां, जे ॾिनई त ठीकु आहे, न त मां जहिड़ो को गंदो माण्हू कोन्हे को। साईं जन फरमाइनि था वरितो गंदे माण्हू खां थी, पर अलाह खे 2 ॾींहं पिया आहिनि, अलाह ॾींदो ॾेई जान छॾाईंदासीं। हिकु ॾींहुं गुज़रियो, ॿियो ॾींहुं गुज़रियो, राति थी, हज़रत बिलाल नबी साईं वटि आयो। साईं हिन महिल त इंतिज़ाम ई न थियो आहे, सुबुह पहिरीं तारीख़ आहे, दर वठंदो। साईं जन फरमाइनि था बिलाल मजबूरी आहे, मिसकीनी आहे, अल्लाह जे नाले ते खारायो थी, हाणे न मां वटि आहे न तो वटि आहे, पोइ हाणे ईअं कर भला 2-3 ॾींहं मदीनो शरीफ़ छॾियूं हलियो वञ। हे अल्लाह जे नाले ते खाराइण वारा खे हुकुम अथव, तव्हां सुभाणे त ॿोली चवंदा कर्ज़ी घर छॾे वञे। अल्लाह जे नाले ते खाराए पोइ तूं घर छॾ। बिलाल ईअं कर। हज़रत बिलाल घर आयो, रोए पियो, मुंहिंजा अल्लाह मां मदीनो कीअं छॾे वञा, अल्लाह मूंखां बर्दाश्त न थींदई। आहे न बा मदीनो जंहिं ॾिठो आहे, अल्लाह कयो हाणे त सूरत हाल ॿी आहे, पर अल्लाह आसानी कंदो। अल्लाह तव्हां सभिनी खे मके मदीने जी ज़ियारत कराए। ज़ोर सां आमीन चओ, अञा बि दिलि सां आमीन चओ। वञो मदीने हयाती में, ज़िंदगी में ॿियो हिकु दफ़ो मको मदीनो ॾिसी अचो। ईअं न गुज़ारियो, ज़िंदगी गुज़री वेंदव ख़बर बि कोन पवंदव। मदीने में वरी तोखे एॾो मज़ो ईंदो, घर विसी वेंदई, 2 ॿार विसी वेंदई। हज़रत हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह देवबंद जो वॾो आलम आहे, बुज़ुर्ग आहे।
उन पंहिंजे किताब में किस्सो लिखियो आहे त मां मदीने शरीफ़ हुयुमि। मदीने शरीफ़ मां वियुसि, रोज़े पाक जे साम्हूं छटनि हेठो वेठो रोज़े पाक जो दीदार कयां पियो। घर में अची करे मुंहिंजे हिकिड़ो छोकिरो वेठो, जंहिंखे बुख लॻी। चयोमांसि मानी खाईंदे? हा त खाईंदुमि, बुख लॻी आहे। मानी खाधई, पाणी मां साबे ज़मज़म पाणी पीतई, लटा बि भरांसि, मां लटा बि न वानामांसि। लटा पाए वेठो, पुछियोमांसि छोकिरा ॾे ख़बर अबू अम्मा थी? ढुंढ करे रोई करे चवणु लॻो अबू अम्मा कोन्हे, यतीम आहियां। जॾहिं हिन यतीम थियो त मूंखे झुबो पइजी वियो। चयोमांसि हाणे ॻाल्हि ॿुध, मूंसां हल हिंदुस्तान, मुंहिंजो देवबंद जो वॾो मदरसो आहे, उते पढ़ाई करे मां तोखे आलिम बणाईंदुमि ऐं तोखे ख़ुशि रखंदुमि, हल मूंसां हिंदुस्तान। तो नंढो छोकिरो रोज़े पाक ॾे नज़र करे चवणु लॻो मौलाना ॾे ख़बर अहिड़ो सावरो हिंदुस्तान में आहे? चयोमांसि अहिड़ो कोन्हे को। चए पोइ बुखंदि ॾुखंदि रहंदो मां, रोज़ो पाक में न छींदो मां, मदीनो शरीफ़ ॿिए मुल्क मां न हलंदुसि। हज़रत बिलाल थो रोए, अल्लाह मां मदीनो कीअं छॾे वञा? हेॾे नबी सही मज नबी में हथ कयूं वेठा आहिनि, अल्लाह मुंहिंजो बिलाल मदीनो शरई कोन बर्दाश्त थींदसि। अल्लाह का महिरबानी कर, अञा साईं जा रहम जा हथ मथे आहे। हिकिड़ो जवान जो आयो त 3 हुठ अन्न जा भरे नबी साईं जी दरबार में पेश कयईं। नबी साईं ॾिसी करे ख़ुशी में फरमाइनि था साहबी खे बैदो वञी करे बिलाल खे वठी आ। साहबी आयो, हज़रत बिलाल जो दरवाज़ो खड़कायईं। हज़रत बिलाल चए थो जीअं दरो खड़कियो मुंहिंजो साहु छॾाइजी वियो। चइबो त यहूदी पुॼी वियो, का ख़बर पई त सवेर निकिरंदो, जीअं उहो दरो खड़काए वञे मुंहिंजो साहु छॾाईंदो। एतिरे में चवणु लॻो बिलाल मां पैगम्बर जो फलाणो साहबी आयो आहे। जॾहिं साहबी चई त हा ते पाणी पे दरवाज़ो खोलियुमि, कीअं आयो आहे? चए नबी साईं सॼी राति मस्जिद नबी में वेठा, घर में कोन विया आहिनि, हाणे तोखे छॾनि था पिया, हल। जीअं जो हज़रत बिलाल आयो, नबी साईं जी नज़र पई, उथी करे भाकुर पाए फरमाए था बिलाल तूं बि सॼी राति रुनो आहे, मां मोहम्मद बि सॼी राति रहम जा हथ खयां आहिनि। अल्लाह तुंहिंजो रण क़बूल कयो, मुंहिंजा हथ ख़ाली न मोटिया थी, हे 3 उठ अन्न जा भल थी वञी यहूदी खे ॾेई आहे, जंहिं अल्लाह जे नाले ते खारायो थी, अल्लाह तोसां ग़ैबी मदद फरमाई आहे। अल्लाह जे दीन ते हलो, भला कम कयो, सुठा कम कयो, नेकी जा कम कयो ऐं दीन ते अमल कयो, महिनत कयो। दुनिया जी केॾी महिनत आहे। उलमा किराम हिकिड़ो किस्सो ठाहियो आहे कुझु ख़ुशतबई जो दीन जी ख़ातिर। हिकिड़ा माण्हू दुनिया जी महिनत कंदा, दुनिया बि हली वेंदनि पर दीन बि हली वेंदनि। दुनिया बि वेंदनि, दीन बि हलियो वेंदुनि। दीन जी महिनत कंदा त दीन बि मिलंदुनि, अल्लाह दुनिया बि ॾींदुनि। उलमा हिकिड़ो किस्सो ठाहियो आहे सम्झाणी जे करे, कुझु ख़ुशतबई जो बि आहे। हमरा हिकिड़ो ॿकरियूं चारे पियो झंग में, हिकिड़ी ख़ूबसूरत औरत मथां अची बीठसि। हमरा जो ॾिठो माईअ खे त वात पाणी करणु लॻुसि। चई घबराए न, इहे ॿकरियूं ते छत मां तोसां निकाह कयां। उन चयो मां ॿकरियूं छॾियूं। हाणे माई सां उहो बकरार गॾु हलियो। माई चयो बकरार खे ॻाल्हि ॿुध, हाणे निकाह त कंहिं मुला खां पढ़ायो न, तूं त कोन पढ़ंदे। चई हल भला, सिधो आया मुला वटि। मुला खे माई चवणु लॻी हिन बकरार खां ॿकरियूं छॾाई अथमि, मां हिन सां निकाह कंदमि, तूं मुला ऐं असांजो निकाह त पढ़। मुला जो माई खे ॾिठो त वरी मुला जो बि वात पाणी करणु लॻो। चए कहिड़े जट जी गॾु लॻी आहे? मां हे मुला हिते हटो खटो खाधी पीती वेठो, मां सां छो निकाह करें? चई जे मुला मसीद छॾे त मां तोसां निकाह कयां। चई मां मसीद छॾी। मुला बि हली पियो माई सां। माई चयो मुला जी ॻाल्हि ॿुध, निकाह त मां हिक सां कंदमि, ॿिनी सां त कोन कंदमि, हलां कंहिं ॿिए खां फ़ैसिलो करायूं। सिधो ॻोठ जे वॾेरे वटि आया। माई ॻाल्हायो त मुला खां मस्जिद छॾाई आहे, हिन खां ॿकरियूं छॾायूं आहिनि, हाणे निकाह कंदमि हिक सां, ॿुधाए त कंहिंसां निकाह कयां? वॾेरे ॾिठो माई खे त हुनजी बात पाणी करणु लॻो। चए कहिड़नि जटनि जी गॾु लॻी आहे? हो ॼट हे मुला मसीद छॾियईं, मां हे दुनियादार, मां सां निकाह कर। चई हल भाउ तोसां थी कयां। हलिया। चई भला कंहिंखां 3 फ़ैसिलो करायो न, ॿिए खां 3 सां त निकाह न थींदो। वरी आया ऑफिसर, तालीम ज़िले जो ऑफिसर थींदो आहे न भाउ, उनखे चवणु लॻा तूं तालीम याफ़्ता फ़ैसिलो कर। चई कहिड़ो? चई मां चवां त हिक सां निकाह कयां, हाणे 3 मां कंहिंसां कयां, तूं फ़ैसिलो कर। हुन ॾिठो त वरी हुनजी बि रूह ख़राबु थी पियो। चई मां तालीम याफ़्ता, मां सां कर। चई हलो भला तोसां थी कयां, पर 4 सां न कंदमि, हाणे फ़ैसिलो मां कयां थी, पोइ हुन सां निकाह कंदमि। चई कर। चई मां अॻ में भॼां थी, तव्हां 4 कढ पाओ।
जेको मूंखे पुॼी वियो न मां हुन सां निकाह कंदसि। हुननि पाचा पंहिंजा उहो भॻी हे कढ पियसि अॻियो खूह आयो त खूह में हुन बुल ॾिनो, हे मथां चारई बीह रहिया। हाणे कीअं बुल ॾियनि? औरत चवनि ॻाल्हि ॿुधो, मां दुनिया हुईमांव, हाणे मुंहिंजे कॾ तव्हां दुनिया बि छॾी मुंहिंजे कॾ लॻो, मां बि हली वईमांव, दीन बि न मिलंदो, मोटी वञी दीन जी ख़िदमत कयो, अलाह दीन जे करे दौलत बि अता फ़रमाईंदव। सभु कहनि दीनदारनि सां बि वास्तो रखो। जीअं सुभाणे परी शवी ते शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो रहमतुल्लाह अलैह जे जेको आहे त यादि में जलसो क़ाइदे जमियत हज़रत मौलाना फज़ल रहमान बि अचनि था, वॾी तयारियूं लॻी पियूं आहिनि। चओ सभु इंशाअल्लाह हलंदासीं। अल्लाह साईं सभिनि जी हाज़िरी क़बूल फ़रमाए। रब मूंखां बि जेके लफ़्ज़ चवराया अल्लाह क़बूल फ़रमाए। वाख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाह साईं तुंहिंजे घर में वेठा आहियूं, हथड़ा खयां त से क़बूल मंज़ूर फ़रमा। असां सभिनि जूं ख़ताऊं माफ़ फ़रमा, असांजा क़सूर माफ़ फ़रमा, असां जूं ग़लतियूं माफ़ फ़रमा। रब हे मुसीबतां माफ़ फ़रमा, अल्लाह हे बीमारी दूर फ़रमा। या अल्लाह हिन शहर खे दीन वारी दौलत सां मालामाल फ़रमा, हिन मस्जिद खे बि क़यामत आबाद फ़रमा, दीन इदारनि जी हिफ़ाज़त फ़रमा। या अल्लाह जेके बे औलाद उनखे औलाद सालिह अता फ़रमा, बे निमाज़नि खे निमाज़ पंहिंजी तौफ़ीक़ अता फ़रमा। अल्लाह बीमारनि खे शिफ़ा कामिला अता फ़रमा। रब केतिरा बीमार बिस्तरनि ते पिया आहिनि, इस्पतालनि में पिया आहिनि, उनखे बि शिफ़ा कामिला अता फ़रमा। आख़िर में असां सभिनि जी दुआ, जॾहिं हिन दुनिया खां लाॾाणो थिए ज़ुबान ते कलमो जारी फ़रमा, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मद।